सांगड़ डिप्टी कमिश्नर सांगड़ सारा जावेद जी सदारत हेठ ईद मिलादुन्नबी जे मौके ते इंतजामनि जो जाइज़ो इजलास मुनक़िद थियो। इजलास में SSP आबिद बलोच, समूरो असिस्टेंट कमिश्नर, म्यूनिसिपल ऑफिसर, मकानी चूंडियल नुमाइंदनि, सिहत खाते, तालीम खाते, आलमनि ऐं ॿियनि लाॻापियल इदारनि जा नुमाइंदा शरीक थिया। डिप्टी कमिश्नर सांगड़ सभिनी अमलदारनि खे हिदायत कई त जश्न ईद मिलादुन्नबी जे जुलूसनि लाइ सिक्योरिटी समेत सफ़ाई सुथराई जा फुल प्रूफ इंतजाम कया वञनि। मिलाद दौरान लोड शेडिंग न कई वञे। सफ़ाई सुथराई रोशनी जो ख़ासि ख़्याल इंतजाम यकीनी बणाया वञनि। जहिड़े त सिहत खाते जे अमले खे एमरजेंसी ड्यूटी ते मुक़ररु कयो वञे। इन मौक़े ते SSP सांगड़ ॿुधायो त सभिनी जुलूसनि जी सिक्योरिटी लाइ पुलिस जवान मुक़ररु कया वेंदा ऐं ॿियनि क़ानून लागू कंदड़ इदारनि खां बि मदद हासिल कई वेंदी। इन मौक़े ते फेडरेशन ऑफ कॉमर्स जे सदर हाजी मलक शेर मोहम्मद, नायब सदर हाजी जामीन उर्फ़ लालू कुरैशी समेत जमायत अहले सुन्नत ऐं ॿियनि मकतब फ़िक़ह जे आलम सगोरा ऐं मकानी चूंडियल नुमाइंदा बि मौजूदु हुआ। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।